अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो जेको मौजूज़ मेहमान आहे मुल्क जो अॻूणो सेनेटर, उन खां अलावा मेंबर क़ौमी असेंबली, मशहूर क़ौम परस्त अॻवान, सीनियर सियासतदान डॉक्टर अब्दुल हई बलोच साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में डॉक्टर अब्दुल हई सां बलोचिस्तान जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे इन हवाले सां तफ़सीली गुफ़्तगू करे सघूं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, नेशनल पार्टी वज़ीर आला आहे ऐं लॻभॻि 2 साल जो अरसो उन्हनि मुकमिल कयो आहे। छा था सम्झो त नेशनल पार्टी या वज़ीर आला जेको आहे उन छा डिलीवर कयो आहे हिन वक़्त ताईं 2 सालनि में? मां अवल त तव्हांखे इहो अर्ज़ु कंदो जो मां हिन सां हिन मसइले जे मथां 100% इख़्तिलाफ़ रखंदो आहियां। मां हिननि जे जेके जंहिं तरीक़े सां हुकूमत में आया आहिनि या जंहिं तरीक़े सां हिननि सरकारी मुलाज़मत क़बूल कई आहे, मुंहिंजी नज़र में मुलाज़मत आहे। ज़ाहिर आहे मां इन करे मां हिन जे फ़ैसिले जी मुखालफ़त में हुयुसि की इहो फ़ैसिलो ई ग़लति आहे। मुंहिंजी नज़र में माण्हू पंहिंजी क़ुवत सां, आवाम जी ताक़त सां ऐं पंहिंजी प्रोग्राम ऐं फ़िक्र ऐं नज़रिये जे हवाले सां अचे, उहो उन में भली आहे, उहो दुरुस्तु आहे। जीअं नेप पंहिंजी ताक़त सां आयो पंहिंजे 1970 जे इलेक्शन में, जीअं BNA पंहिंजी ताक़त सां आयो 1988 जी इलेक्शन खां पोइ। हीअ जेकी आहे हीअ ठहियल ॻाल्हि आहे, ठही टुकी हिकु शइ हूंदी आहे, उहो गुड्स डिलीवर न करे सघंदो आहे। उनजी कारकर्दगी आवाम जे हक़ में न हूंदो आहे। उनजी कारकर्दगी हमेशह जेके क़ुवतूं अहिड़ी तर्ज़ जी हुकूमतूं खे ठाहींदा आहिनि, पोइ उन्हनि जे मफ़ादात जो जेको आहे निगाहबानी हूंदी आहे। आवाम जे मफ़ादात जेके आहिनि उहो पोइ उनमें न ईंदा आहिनि। डॉक्टर साहब, अब्दुल मालिक बलोच साहब खे वज़ीर आला जॾहिं चूंडियो वियो पार्टी पारां, जॾहिं इहो फ़ैसिलो कयो वियो त छा इहो फ़ैसिलो इदारनि, पार्टी जा जेके इदारा आहिनि उन्हनि खां इन हवाले सां उन्हनि खे एतमाद में न वरितो हुयो? मुंहिंजी नज़र में तक़रीबन हाणे असां वटि बि अदारा जेके आहिनि उहे उन पोज़ीशन में न आहिनि। इहे जेको असां हिकिड़ी असांजी जेकी बैकग्राउंड हुई हुन में अदारा मज़बूत हुआ। पार्टी प्रेसिडेंट कुझु बि हुजे, लेकिन अदारा फ़ैसिले में उन्हनि जी बालादस्ती हूंदी। सदा पंहिंजी हिकिड़ी राय ज़रूरु रखंदो लीडर, यानी लीडरशिप जेकी चवंदा आहियूं या क़यादत चवंदा आहियूं, उहो पंहिंजे हिकिड़ो राय ऐं पंहिंजे, पर उहो उन जे लाइ इहो लाज़मी त सेंट्रल कमेटी या क़ौमी काउंसिल उन खे जेको आहे उन जी उन खे ताक़त वधीक हुई, यानी उन जो ताबियो हूंदो। पार्टी क़यादत जेको आहे पार्टी अदारनि जो ताबियो हूंदो। हे इन्हनि जेके रवायती हाणे असां वटि सियासत हले थो पार्टियुनि में, जेके चाहे उहे पाण खे वॾी पार्टियूं चवंदा आहिनि या नंढी पार्टियूं जेकी बि आहिनि, उहे हाणे में अचे फ़र्द और हिकिड़ो ग्रोह चओ, ग्रुप चओ, उहो सिलसिलो हले पियो। ऐं अदारनि खे तक़रीबन मफ़लूज करे छॾिया आहिनि। अदारनि जी जेकी पंहिंजी हिकिड़ी हैसियत हूंदी, हिकिड़ो आज़ादु शफ़ाफ़ पार्टी इलेक्शन में जेको तर्ज़ु हूंदो, उहो उनखे ख़ैरबाद करे छॾियो। तॾहिं करे अदारा हाणे फ़ैसिले में आहिनि ज़रूरु, जीअं ॿिया पार्टियुनि जा अदारा आहिनि। हाणे पीस पार्टी जो बि अदारो आहे, सभु ॼाणे थो फ़ैसिलो केरु करे थो, ऐं मुस्लिम लीग जो बि अदारा आहे, फ़ैसिलो केरु करे थो। ॿिया पार्टियूं इहे मतिलबु हाणे सभ जा नाला मुंहिंजे लाइ मुनासिबु न आहे, पर उन्हनि में उहो जेकी रवायत हले थो त जेको क़यादत आहे उहो जेकी करे सो करे। ऐं जेको अदारा आहिनि, चाहे क़ौमी काउंसिल आहे, जीअं असांजी पार्टी में सेंट्रल कमेटी आहे, उहे बराए नाम उनजो रोल न आहे। तॾहिं करे त हे एतिरो वॾो जेको फ़ैसिलो हिन वरितो आहे, यानी हे ईअं सम्झ यू टर्न आहे असांजी सियासत में। बिल्कुलु अहिड़ी सियासत असांजी यानी पार्टी कल्चर में ई न हो त असां प्रो एस्टेब्लिशमेंट यानी सियासत कंदासीं या हुननि जी ताबे कारगुज़ारी कंदासीं, कमु कंदासीं, हीअ असांजी सिरिश्त में ई न हो। इहे असांजे उन कल्चर जो हिसो ई न आहे। तॾहिं करे हे हिकिड़ो वॾो यानी अबाउट टर्न जेके चवंदा आहियूं, यू टर्न चओ, अबाउट टर्न चओ, कहिड़ी बि आहे, हीअ बिल्कुलु हक़ीक़त आहे उन पॉलिटिक्स जी बिल्कुलु बरक़्स आहे। उन जी यानी इन जो को वास्तो ई न, उन सां वास्तो ई न आहे। तॾहिं करे पार्टी बि इन करे पार्टी अंदरि जेके इदारनि खे कमज़ोर कयो वियो आहे, त तव्हांजे नज़र में इन में केरु मुलविस आहे, उनजा नाला छो नथा? ज़ाहिर आहे जी, ॾिसो न, अदारनि खे कमज़ोर कंदड़ हमेशह क़यादत हूंदो आहे। यानी इन्हनि हिकिड़ो माहौल ठाहियो आहे त बाबा माण्हुनि में की भई पार्टी जेको आहे असां यानी कंहिं बि सूरत में ऐं पंहिंजे लाइ हिकिड़ी अहमियत ॾिनो इन शइ खे त भई हुकूमत में ज़रूरु अचो, भई हुकार कुर्क। पोइ ज़ाहिर आहे हाणे बि ॾिसोसि अक़लियत जी बावजूदि बि त कंहिं मदद कई नसीं, उन मदद जे करे त वेठा आहिनि।
तो इन करे जो को पॉलिटिक्स जी करें था वो बलूचिस्तान अवाम के मफ़ाद के हक़ में ना है। वो ज़ाहिर है उन कुवतन के हक़ में जो बलूचिस्तान के मतलब जुल्म करें था, जो बरबरीत करें था, बलूचिस्तान से ज्यादती करें था, बलूचिस्तान के अवाम के ख़िलाफ़ ऐं बलूचिस्तान की सियासी जद्दोजहद के कुचलण के लिए ताक़त इस्तेमाल करें था, ये हुननि जे हक़ में ॻाल्हि वञे थो। ऐं तॾहिं करे तव्हां ॾिसो था त हिननि जे हुकूमत में अचण जे बावजूदि अमलन इख़्तियारात कंहिं ॿिए वटि आहिनि। इख़्तियारात का उन कुवतुनि जेके गैर जमहूरी जेके पाण खे ताक़तवर सम्झंदा आहिनि, जेके पाण खे रियासत जो हुकुमरान सम्झंदा आहिनि, ताक़त उन वटि आहे। हे बसि ईअं ज़ाहिर आहे जेके हुकुम मिलंदो इहे उन जे मुताबिक़ कमु कंदा। हिन करे तव्हां ॾिसो कॉन्ग्रेस गवर्नमेंट चवण जे बावजूदि तव्हां ॾिसो मसूद जा लाशूं मिलनि था, माण्हू उहे ई लापता थियनि था, उहे ई ऑपरेशन जंहिंखे चवंदा आहिनि सेलेक्ट ऑपरेशन उहो ई हले थो। हाँ ॾिसो हिन जे दौर में ज़ाहिद बलूच जीएसओ आज़ाद जो जेको चेयरमैन हो थियो, इन खां अलावा बेशुमार ॿिया दोस्त हुआ। हाणे तव्हां ॿियो त छॾियो जिते पंहिंजो वज़ीराला जो हल्को आहे हुते काफ़ी दफ़ा ऑपरेशन थियो तव्हां छा था सम्झो नेशनल पार्टी हींअर हाईजेक थी चुकी आहे? कोयटा में ॾिसो तव्हां ॾिसो जेको सरियाब आहे ख़ासि तौर या जेको न्यू कहान आहे हुते हमेशह ऑपरेशन मस्तू में, कलात में, डेरा बुगटी में, कोलू में, खारान में, बेसीमा में, नोशकी किथे जिते बि खुशदार में, मशके में, कहिड़ी कहिड़ी नाला वठो, पंजपूर में वारनि जिते किथे ऐं उन में तेज़ी आई आहे कमी न आई आहे। तव्हां हिन खां अंदाज़ो हणो सघो था त उहे कहिड़े एजेंट जे मथां हूंदा। डॉक्टर साहब तव्हां सम्झो था त पार्टी नेशनल पार्टी जेका आहे उहा हाईजेक थी चुकी आहे? ॾिसो मां त साफ़ ॻाल्हि कयोसि न जी कि मतिलबु इन वक़्तु नेशनल पार्टी जो उहो जंहिं मक़सद जे लाइ ठहियो हो 1987 में, यानी BNM YM BNM पोइ वरी नेशनल पार्टी, उहो उन फ़िक्र नज़रिए खां जॾहिं माण्हू हटिजी थो वञे त ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿियो ई ही कल्चर मां तव्हांखे ॿुधो न, यानी वर्कर कल्चर हो पार्टी में, जमहूरी कल्चर हो पार्टी में, बहस मुबाज़े जो कल्चर हो पार्टी में, तरजीह जेको जदोजहद को ऐं उहे जदोजहद जेकी जदोजहद धरती जे हक़ में हुजे ऐं बलोच क़ौम दोस्त तहरीक जे हक़ में हुजे, यानी क़ौमी तहरीक जे हक़ में हुजे, उन खां मां तव्हांखे इहा अर्ज़ु कयो त असां बिल्कुलु इहे दोस्तनि जेको आहे जेकी यानी जी क़यादत आहे उन्हनि बिल्कुलु उहो रस्तो ई छॾे ॾिनो आहे, रस्तो ई ॿियो वरितो आहे। जेके ॿिया पार्टियूं जो मां तव्हांखे जी मिसाल ॾिस पीप पार्टी आहे, मुस्लिम लीग आहे, अहिड़ी ॿिया पार्टियूं आहिनि, बसि ये इक़्तिदार हुकूमत यानी टॉप ते आहे, वॾी शइ आहे हुकूमत। इक़्तिदार बि त ईअं लंगड़ी लुगड़ी जंहिंखे चवंदा आहियूं मिड़े हिकिड़ो नमूनो आहे, यानी दुनिया खे ॿुधाइण जे लाइ ॾिसो उन्हनि हिकिड़ी सुहिणी गेम कई पंहिंजे हक़ में, रियासी कुवतनि या गैर जमहूरी कुवतनि पंहिंजे हक़ में सुहिणी गेम कई दुनिया खे ॿुधाइण जे लाइ त बाबा ॾिसो कॉम्परेटिव आहे, कॉम्परेशन खे असां असां सभिनी खे वरी उन्हनि खे इहो पंहिंजे मफ़ाद में उन्हनि कई हिकु इहो जो कॉम्परेस जो नाले सां ऐं ॿियो वरी साईं कॉमनर अवामी माण्हू साईं ॾिसो असां त अॻे असांजे मथां ब्लेम ईंदो त एस्टेब्लिशमेंट सिर्फ़ु सरदार नवाबनि खे अॻिते कंदो आहे। हाणे ॾिसो असां त अवामी तबिके जो माण्हू आहे, लोअर मिडिल क्लास चओ, अवामी तबिको चओ, को बि चओ, त इन जेकी बि पॉलिटिकल मैन्यूवरिंग कई आहे या पॉलिटिकल मैनिपुलेशन चओ या पॉलिटिकली जेको उन्हनि तरीक़ेकार चयो उन सां पंहिंजे हक़ में उन्हनि कयो आहे, इन करे दुनिया खे ॿुधायूं। नाज़रीन, सीनियर क़ौमपरस्त अॻवान डॉक्टर अब्दुल अली बलोच असां सां गॾु आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढिड़े वक़फ़े जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम में वक़फ़े खां पोइ भलीकार। डॉक्टर साहब, तव्हां चओ था नेशनल पार्टी में हिन वक़्तु ईअं थी वियो आहे जीअं ॿियनि इक़्तिदार वारियूं जेके ख़्वाहिश रखंदड़ पार्टियूं उन्हनि वांगुरु इदारा कमज़ोर थी विया आहिनि ऐं शख़्सियतूं हावी थी वियूं आहिनि, त हाणे इन माहौल में तव्हां या तव्हांजा हम ख़्याल जेके सियासी कारकुन आहिनि उन्हनि जी का भरपूर जेका मज़ाहिमत आहे उहा 2 सालनि दौरान का साम्हूं न आई आहे? मां सम्झां थो भरपूर मज़ाहिमत मीडिया में, प्रेस में, उन में वाक़ई मां तव्हां सां इतफ़ाक़ घटि अचे थो
कॾहिं कॾहिं मां पाण ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजी बि कवरेज न ईंदी आहे तमामु घटि मीडिया, बल्कि असांजी राय खे असांजी इन जेको पार्टी में असांजो हिकिड़ो स्टैंड आहे उनखे तक़रीबन असां वटि तव्हांखे ख़बर आहे मीडिया जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, उहिदेदार हुजे फलानो हुजे हे हुजे, मगर अगरि इन करे उहो असांखे कवरेज न ॾींदा आहिनि। त पाण हैरान हूंदो, मां जो एक्टिव सियासी कारकुन ऐं मां बुनियादु रखंदड़ आहिनि अवामी तबक़े जी सियासत जी, इहे सभु इन BNY BNM BSO, त हिन जे बावजूदि हाणे मां ओतिरो ई एक्टिव आहियां, पर तव्हां ॾिसो मीडिया में मूंखे तमामु घटि मौक़ो मिलंदो आहे, मूंखे यानी घुराईंदा ई न आहिनि, यानी मूंखे जीअं हाणे तव्हां ख़ासि तौर इहे पंहिंजा वश न्यूज़ आहे, बलूची चैनल आहे, या KTN आहे, या तव्हां पंहिंजो सिंध TV आहे या मेरान, इन जे अलावा जेके ॿिया पाण खे क़ौमी मीडिया चवंदा आहिनि, उहे त असां कॾहिं बि असांखे न घुरायो आहे, न कॾहिं उहे कोशिशि बि कनि। उनजो वजह उनजा पंहिंजा मफ़ादात आहिनि, उन्हनि खे असांजे दुख दर्द सां कहिड़ो वास्तो आहे। उन्हनि जे बलूचिस्तान में बाह भरे, बलूचिस्तान में माण्हू ॾुख वहल में हुजनि, बलूचिस्तान में रियासती ताक़त इस्तेमालु थिए, ऑपरेशन थिए, रियासत पंहिंजी ताक़त इस्तेमालु करे, उन्हनि खे इन शयुनि जी परवाह न आहे। हिते हिकिड़ो मिज़ाज बणिजी वियो आहे, कॉलोनियल निज़ाम आहे न साईं, कॉलोनाइज़ेशन आहे, असां वटि नौबदियती निज़ाम आहे, कॉलोनाइज़ेशन आहे, कॉलोनियल निज़ाम आहे। उन कॉलोनियल निज़ाम में ज़ाहिर मीडिया बि पंहिंजो मफ़ादात जेके हुकुमरान कुवतनि जो जेको मफ़ाद आहे, गैर जमहूरी हुकुमरान कुवतनि जो जेको मफ़ाद आहे, मीडिया बि उन्हनि जे लाइ पोइ सारा बि कंदो अचे। और तॾहिं करे असांजी ओपिनियन मुज़ाहिमत पार्टी जे अंदरि काफ़ी आहे। तव्हां ॾिसो न, अगरि मुज़ाहिमत न हुजे हा, हुननि जा पंहिंजा चूंडियल, यानी चूंडियल बि न हुया, सिलेक्टेड हुन क़ौमी काउंसिल ठाही, हिन जे बावजूदि बि असांखे हुनजे पंहिंजे तरफ़ सां क़ौमी काउंसिल जेको असांजो जमहूरी तरीक़ेकार हूंदो क़ौमी काउंसिल जो, उहो हुयो ई न, पंहिंजे हिसाब सां आंदो, यानी पंहिंजी मर्ज़ी जा, हिन जे बावजूदि बि असांखे वॾी पज़ीराई थी। मतिलबु इहो त पार्टी में चूंकि असांजो तालुक़ु जेको आहे उहो उन पंहिंजी बुनियादी फ़िक्र ऐं नज़रिए सां आहे, अवाम दोस्त, क़ौम दोस्त, वतन दोस्त, असां उन फ़िक्र कयूं, पंहिंजे नज़रिए कयूं ऐं पंहिंजी धरती जी हाकिमियत कयूं या धरती जी वारसी कयूं, ऐं धरती जे मथां पंहिंजे अवाम जी हाकिमियत बि आहे, हक़ मिल्कियत बि। उन प्रोग्राम सां असांजी यानी हर कोई शइ, चाहे ज़मीनी वसाइल, ज़ेर ज़मीनी वसाइल, समुंद्री वसाइल, या असांजो तक़रीबन 1150 किलोमीटर जेको साहिल बलूचिस्तान आहे, असां हाणे बि असांजो स्टैंड इहो आहे, पार्टी जो जेके स्टैंड आहे शुरू कयूं, उहो उन सां असां वापसि आहियूं त हीअ बलूचिस्तान जी अवाम जी मिल्कियत आहे। उन्हनि दोस्तनि इहो इन मुज़ाहिमत पार्टी जे अंदरि तमामु वॾे लेवल ते आहे, ऐं उनजो इज़हार बि दोस्तनि क़ौमी काउंसिल में कयो, जेको मूंखे सपोर्ट मिलियो क़ौमी काउंसिल में। तव्हां ॾिसो न, हुकूमती साज़ सामान जे बावजूदि बि कारकुन वर्कर, ऐं उहो बि सेलेक्टेड क़ौमी काउंसिल हो, इलेक्टेड क़ौमी काउंसिल न हो, ऐं हिन जे बावजूदि बि काफ़ी पज़ीराई थियो आहे। त मुंहिंजी नज़र में पार्टी में जेकी जेन्युइन पॉलिटिकल वर्कर्स आहिनि, जिन खे को गर्ज़ न आहे, जिन्हनि शुरू खां वठी अॼु तक बेलोस पार्टी जे प्रोग्राम खे अवाम में ॾियण में हमेशह पेश रहिया आहिनि, कुर्बानियूं ॾिना आहिनि, ऐं बीठल आहिनि पंहिंजे प्रोग्राम सां। अॼु बि पार्टी में मुंहिंजी नज़र में ऐं अवाम पार्टी में मक़बूलियत हुननि जी आहे, जेन्युइन पॉलिटिकल वर्कर, जेके हाणे हिननि पंहिंजो रदो बदल करे कल्चर बि बदिलियो, मां तव्हांखे ॿुधायो, वॾा माण्हू आने करे हुननि जे ज़रिए पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो त ठाहियो अथनि, हिन में को शक न आहे। पर मुंहिंजी नज़र में उहो जेके पार्टी जो कैडर आहे, वर्कर आहे, जेन्युइन पॉलिटिकल जेको पार्टी जी फोर्स आहे, उहा मुंहिंजी नज़र में अञा बि इंटैक्ट आहे। उहे इन फ़िक्र सां न आहिनि, इन नज़रिए सां न आहिनि जेके जंहिं तरीक़े सां इहे दोस्त कमु कनि था। हा, इन कुझु नवां माण्हू आंदा आहिनि, रवायती माण्हू, ऐं उन्हनि जी ताक़त खे पाण खां सम्झंदा आहिनि, असांजी उहा ताक़त या उनखे जेको बि चओ वोट पावर थोरी घणी रवायती माण्हुनि जे हवाले सां आहिनि, पर उहो जेको कमु हिननि कयो आहे उहो पार्टी जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु वियो आहे। पार्टी वर्कर ऐं जेके नवां संगत ठाहिया आहिनि, मरात वारा दोस्त अहबाब गॾु कया आहिनि, उन्हनि में पार्टी जे जेन्युइन जेको पॉलिटिकल कैडर आहे, वॾो गैप आहे, वॾो इख़्तिलाफ़ु आहे। हिन करे उहे जेन्युइन पॉलिटिकल वर्कर जेके आहिनि उहे हाणे बि नाला आहिनि,
पार्टी जी पॉलिसी सां न आहिनि। तॾहिं करे अदारनि जूं पहिरियों वार अदारनि जो मथो कयो ऐं चंद अफ़राद या चंद फ़र्द चओ 4 फ़र्द उहे सभु कुझु उन में तॾहिं करे तव्हां ॾिसो न गुड्स बि डिलीवर न करे सघनि हिन करे को कंहिं फ्रंट जे मथां बि हिननि खे कामयाबी न मिलियो आहे। अञा ॾिसो तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। पॉलिटिकल फ्रंट में त ज़ीरो सियासी यानी ॾिसो न जेको बलूचिस्तान में हालतूं आहिनि उन्हनि खां मां तव्हांखे जीअं अर्ज़ु कयो अॻे खां वधीक माण्हुनि में जेको आहे रियासत ताक़त इस्तेमालु करे थो बलूचिस्तान में। हाणे त वॾो मनसूबाबंदी कनि था त भई कीअं बलूचिस्तान जा वसाइल जेको हाणे इक़्तिसादी राहदारी जे हवाले सां जेको चर्चो हले थो उहो बि कब्ज़ागिरी जी पॉलिसी हाणे उहे उनमें असांजा दोस्त पेश आहिनि। बलूचिस्तान नज़र ईंदो आहे नज़र बि नथो अचे हे जेको इक़्तिसादी राहदारी जो वॾो चर्चो कनि था चीन ऐं ग्वादर तक ज़ाहिर आहे इस्लामाबाद जे लाइ पंजाब जे लाइ बलूचिस्तान न अवाम न बलूचिस्तान जी धरती जा वारिस हिन हद तक को उन्हनि खे पुछे ई नथो। इन हाणे अहिड़ी जेके पॉलिसियूं इहे मुंहिंजा संगत थिया आहिनि इन पॉलिसियूं जेके जंहिंमें बलूचिस्तान 100% नज़रअंदाज़ आहे। बलूच सरज़मीन जी जेको वारसी जो फ़िक्र आहे नज़रियो आहे उहो नज़र थो अचे। बाक़ी हेताणी हिकिड़ो कॉलोनाइज़ेशन खे मज़ीद मज़बूत करण जो हिकिड़ो हिकमत अमली जे मथां असांजा दोस्त कमु कनि था। नवाबादियत ऐं जेकी रियासत जी जबरी कुवत आहे रियासत जी ताक़त आहे उहो बि एलानी इस्तेमालु करे थो। उहे चेक पोस्ट लॻा पिया आहिनि चइनि चेक पोस्ट जे अलावा चादर 4 दीवारी तक़दस बि ईअं पामाल थियो। मां अॻे ॿुधायोसि लापता बि माण्हू थियनि था टार्चर सेल्स बि आहिनि ॿिया बि आहिनि हर शइ यानी सॼो रुझान बलूचिस्तान में त वाज़े थो नज़र अचे त बाबा पावर किथे आहे यानी इख़्तियार किथे आहे। इख़्तियार सभु नाले जे हिन पासे आहे यानी मतिलबु गैर जमहूरी कुवतूं उन्हनि जी मर्ज़ी सां हर कुझु सभु कुझु थिए थो। ऐं बलूचिस्तान ऐं बलूच अवाम जी मफ़ाद ऐं बलूच अवाम जी तशख़ुस उन जे लाइ असांजे जेके हुकूमत में वेठनि दोस्त आहिनि उनखे एहसास ई न आहे परवाह न आहे। अलबत्त मुंहिंजी नज़र में हिकिड़ो वॾो हिननि जेको आहे हिकिड़ो अबाउटन कई आहे बल्कि पंहिंजे फिक्री प्रोग्राम खे छॾे करे उन में इन अबाउटन मां बलूचिस्तान खे फ़ाइदो थींदो या वधीक क़ौम परस्ती वारो जेको अंसर आहे उनखे बि नुक़सानु पवंदो? ॾिसोसीं फ़ाइदो का शइ ॾिसोसीं सभु को वॾी शइ इहो आहे त फ़ाइदो ॾिसो अगरि इहो जॾहिं एस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो मता ईअं चऊं त जेके हुकुमरान तव्हां इन खे गैर जमहूरी हुकुमरान कुवत चओ छो जो ॿिया बि कुवतूं आहिनि न से एस्टेब्लिशमेंट सां गॾु सरमाएदार जागीरदार बिलख़सूस पंजाब त वरी असांजा बि बलूचिस्तान ऐं सिंध KP ख़ैबर पख्तूनख्वा जा सिराकी वसेब जा त उहे बि इन खे अगरि सही लफ़्ज़ इस्तेमालु कयूं त गैर जमहूरी हुकुमरान कुवत ॾिसो न उन त पंहिंजी पॉलिसी में जेकी पॉलिसियूं शुरू खां हिन असांजे लाइ हुकुमरानी करण जे लाइ ठाहियूं आहिनि यानी अवाम जे मथां हुकुमरानी या महकूम क़ौमुनि जे मथां हुकुमरानी उहे उन पॉलिसी में अञा वधीक तेज़ी सां हलनि था। अञा वधीक उन जे मथां उन्हनि जेको आहे पंहिंजी गिरफ़्त कॉलोनाइज़ेशन जेके चवंदा आहियूं ऐं नवाबादियत जी निज़ाम उन जे मथां उन्हनि पंहिंजी गिरफ़्त वधीक कयो आहे यानी पंहिंजे गिरफ़्त में इज़ाफ़ो कयो आहे। हाणे ॾिसो न तव्हां 18वीं तरीम जा हवाले सां 21वीं तरीम जे हवाले सां ॾिसो इहे नॉलेज आहिनि न हाणे फस्ट टाइम आहे पार्लियामेंट जेको आहे उन पार्लियामेंट जी मौजूदगी जे बावजूदु अदलिया हिकिड़ी वॾी हिकिड़ो वॾो अदारो आहे उनजे बावजूदि बि रस्ता करे जो मिलिट्री कोड ज़रूरी आहे यानी इन खां त अंदाज़ो कयो न जी हे हद थियो आहे की भई पार्लियामेंट को अहिड़ो यानी ॾिसो हे त असां माज़ी खां बि पहुची विया आहियूं यानी माज़ी में बि ईअं न थियो आहे यानी 58 जो मार्शल लॉ लॻो बि ईअं न थियो पहिरियों मार्शल लॉ जेको आयो 58 में 58 में उन वक़्तु बि मुज़ाहिमत थियो आहे सियासी कुवतनि मुज़ाहिमत कई सियासी कुवतनि इतफ़ाक़ न कयो ऐं इहो हक़ीक़त आहे पंहिंजी जाइ ते त पहिरियों जहिड़ो बलूचिस्तान में थियो मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु यानी की भई असां तव्हांजी ताक़त सां जेको तव्हां आया आहियो पंहिंजी मार्शल लॉ निज़ाम सां असां तव्हां क़बूल नथा कयूं ईअं 70 में मार्शल लॉ निज़ाम मजबूत थियो 69 में जॾहिं आयो त इहो जेको 1 मैन 1 वोट जो जेको सिलो मिलियो 1 मिनट टुटो इहो हिकिड़ो पैरिटी ख़तमु थियो इहा बि त वॾी अवाम जी कामयाबी न उन ज़माने में जेको डेमोक्रेटिक एक्शन कमेटी हो डेक जंहिंखे चवंदा सादा ज़ुबान में
हुननि ॾिसूं माशाल्लाह ई हुकुमरान खे बि मजबूर कयो त बाबा तव्हां 1 मैन वोट पाकिस्तान जी तारीख़ में पहिरीं दफ़ा थियो सही 1 मैन 1 वोट बि थियो पैरिटी ख़तमु थियो 1 ख़तमु थियो त हिकिड़ी जदोजहद जी कामयाबी हुई इहे त हाणे हाणे तव्हां किथे उहो हाणे वरी इहे ॿियो वरी जेको बिलख़सूस गुज़िरियल मार्शल जे दौर में जेके जुडिशरी जे हवाले सां हिकिड़ी तहरीक हलियो जुडिशरी जे हवाले सां वॾी तहरीक हलियो अवाम अदालत उज़मा सां अदलिया अदालत उज़मा सां यानी बीठो ऐं जाचे काचे ऐं माण्हुनि गैर जमहूरी हुकूमतनि खे काफ़ी लान तान कयो पंहिंजे प्रोग्रामनि में जलसा जुलूस मुज़ाहिरा ऐं हीअं तक वॾो हिकिड़ो पब्लिक ओपिनियन ठहे जो त बाबा हाणे जमहूरी निज़ाम जेको आहे हुनजे लाइ हिकिड़ो राह हमवार थियो कंहिं हद तक राह हमवार थियो हाणे हे जेके बि हरकतूं हिननि कयूं आहिनि ॾिसो न मां किथे उहो कामयाबी जो बाबा हाणे हिकिड़ो चेक मिलियो आहे गैर जमहूरी हुकूमतुनि खे हाणे गैर जमहूरी हुकूमत आज़ादाना तौरु पंहिंजी मनमानी न करे सघंदा यानी उन जुडिशरी जे तहरीक या जेकी तसलसल मां तव्हांखे ॻाल्हि कयोसि माज़ी में जमहूरी हुकूमतुनि जो जदोजहद हर पैमाने ते हर लेवल ते इन 65-66 साल में बिलख़सूस वरी जेको जुडिशरी जे हवाले सां जमहूरी जदोजहद रूल ऑफ लॉ वरी इन जी चर्चो ऐं हर अदारो पंहिंजी जाइ ते मज़बूत हर कंहिंजो पंहिंजो रोल आहे बट हिकिड़ो मुंहिंजी नज़र में वॾो हिकिड़ो चैलेंज हो गैर जमहूरी हुकूमतुनि खे हाणे ॾिसो इहो तमामु ॻाल्हियूं हाणे एतिरी वॾी हिकिड़ी पेशरफ़ थियो जमहूरी जदोजहद में पेशरफ़ थियो इहो अवाम जी ऐं सियासी कारकुन जी वॾी क़ुर्बानी हुई ऐं महकूम क़ौमुनि जे मथां रवादियत निज़ाम ओड़ो ई हुयो उन में को फ़र्क़ु न आयो हुते उन्हनि जे मथां उहो ज़ुल्म जबर चाहे बुलिस्तान चाहे सिंध चाहे ख़ैबर पख्तूनख्वा या सिराकी वसीम बाक़ी जमहूरी हवाले सां हिकिड़ो थोरो हिकिड़ो पेशरफ़ थियो पर हाणे इन्हनि हुकुमराननि जेको आहे या अपोज़िशन या गवर्नमेंट पहिरीं दफ़ा आहे पाकिस्तान जी तारीख़ में कि सभिनि जेको आहे लबाई कयो जेको हुन प्रोग्राम ॾिनो गैर जमहूरी हुकूमतुनि दहशतगर्दी जे हवाले सां कहिड़े बि हवाले सां हुननि खे लबाई कई यानी मतिलबु हुन सां साथ ॾिनो हेतिरे हद तक जो पार्लियामेंट हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढड़े वक़फ़े जो वक़फ़े खां पोइ नाज़रीन असांजो डॉक्टर अब्दुल सां जेको गुफ़्तगू जो सिलसिलो आहे उहो जारी रहंदो नाज़रीन प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार डॉक्टर साहब 1973 जो आइन ठहियो मुल्क में चंद सियासतदान हुया जिन 1973 जे आइन ते सही न कई जिन में तव्हांजो नालो बि शुमार आहे छा सबबु हुयो 1973 जे आइन खे तव्हां छा सम्झो त कंप्लीट न हुयो या क़ौमुनि जा हक़ न हुया जो तव्हां उन आइन ते सही न कई ॾिसो सभु वॾी ॻाल्हि इहो हुयो त जेको 1970 जो जेको सानिया थियो 71 जो सानिया यानी वॾो सानिया हो ॾिसो जंहिं मक़सद जे लाइ इलेक्शन करायो वियो उहो मक़सदु त उन मथां अमलदाम न थियो इलेक्शन जो मक़सदु हो इक़्तिदार आला यानी अवाम खे मिले यानी अवाम सावरन हुजे मक़सदु इहो न जी बिल्कुलु अवाम सावरन हुजे जेको फ़ैसिलो करे जेकी दस्तूर ठाहिनि आइन ठाहिनि कानून जेकी बि शइ उहो यानी बाख़्तियार हुजे ॾिसो इन मक़सद जे लाइ इलेक्शन मक़सदु इन हासिलु कयो वॾो सानियो थियो जंहिंमें बांग्लादेश मंज़र आम ते अची वियो यानी हिकिड़ो मुल्क जुदा मुल्क अची वियो बाक़ी हिते जेको आहे हिते असूल त इहो हो त भई एतिरो वॾो सानियो थियो आहे त हे उन खां सबक़ु वठनि ॾिसो हिननि प्लानिंग कई मनसूबाबंदी सां हिननि इहो मुंहिंजी नज़र में साज़िश कई त भई जमहूरी कुवत उन्हनि खे उहे अलॻि थिया उन में गहरी साज़िश इस्लामाबाद हो यानी इस्लामाबाद जो जेको हुकुमरान कुवत आहे उन्हनि कई आहे हुन जमहूरी फ़ैसिले खे क़बूल करे न त सूरत हाल बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुजे ऐं उन में उन्हनि खे इहो ख़तरो हो त बाबा हाणे हिकिड़ो कानूनी त वञे थो हाणे हे ॿिया कानून बि हाणे असां हलिया वेंदा अगरि असां इन जे मथां अमल दरामद थिए थो अगरि असां इन जमहूरी फ़ैसिले खे क़बूल कयूं था त पोइ त हे जेके ॿिया कानून आहिनि बलूचिस्तान आहे सिंध आहे ख़ैबर पख्तूनख्वा हे बि असांखे हलिया वेंदा हे बि वरी
जेतिरी ताक़त उहे वठंदा हेतिरी ताक़त हे बि वठंदा। हिकिड़ो क़िस्म जो इक्वल हूंदो आहे न सी, हक़ीक़ी विफ़ाक़ बणंदो। हक़ीक़ी विफ़ाक़ जे माने सां जेके इख़्तियारात बंगाली खे हूंदा उहे इख़्तियारात बलोच खे बि हूंदा, उहे इख़्तियार सिंधी खे बि हूंदा, उहे इख़्तियार पश्तून खे बि हूंदा, सिराकी खे बि हूंदा। भई हे त वॾो हिकिड़ो बिल्कुलु ई उहो जेको असांजो ठहियलु ठुकियल माइंड सेट आहे बालादस्ती जो ऐं हर सूरत में लुटमार जो ऐं कब्ज़ागिरी जो ऐं वसाइल जे मथां पंहिंजी हाकिमियत जो ई सभु उहो सभु हिते खॾ में पए अगरि हिकिड़ो कानून वञे त भई परवाह न वञे, हे ॿिया त असांजे हथ में हूंदा न। इहो मतिलबु मुंहिंजो चवण जो इहो आहे त 1971 जो जेको सान्य थियो आहे उन्हनि को सबक़ न वरितो आहे। उन्हनि जे माइंड सेट में को चेंज न आयो, को तब्दील न आयो। जेके गैर जमहूरी हुकुमरान कुवत आहे जंहिंजो बेस जेको आहे पंजाब आहे, उन में ज़रा भर बि तब्दील न आयो आहे। उन माइंड सेट सां हुननि कमु कयो ऐं हुन माइंड सेट जो मिज़ाज इहो मां तव्हांखे ॿुधायसि जे बाक़ी कानूनी त असां सां हुजनि न। हिन करे दस्तूर साज़ी में बि इहो फैक्टर जेको वॾो हुनजो छा हो यानी माइंड सेट त उहो असैम्बली ज़रूरु हुयो, पर जीअं असैम्बली जो इख़्तियार या ओड़े नमूने सां न हो, चेक उनजो मथां हो गैर जमहूरी कुवतुनि जो। तव्हां हिन खां वधीक माण्हू छा चवंदो जो भई हिकिड़ी कसीर क़ौमी रियासत आहे, मल्टी नेशनल स्टेट आहे। अरे तव्हां हिन जे वजूद गवर्नमेंट जे वजूद खे ई तसलीम जे लाइ तयारु न आहियो। भई हिन ॻाल्हि जे क़बूल करण जे लाइ तयारु न हो त भई सिंधी हिकिड़ो क़ौम आहे, बलोच क़ौम आहे, सिराकी क़ौम आहे, पश्तून हिकिड़ो क़ौम आहे, पंजाबी क़ौम आहे। जॾहिं तव्हां हुनजे वजूद खे जॾहिं तव्हां उनजी इन ॻाल्हि खे क़बूल करण जे लाइ तयारु न जो हुनजो पंहिंजो हर कंहिंजी सिंध जो पंहिंजी सकाफ़त आहे, सिंध जो पंहिंजो कल्चर आहे, सिंध जी पंहिंजी ॿोली आहे, क़ौमी ज़ुबान सिंधी, बलोच जी पंहिंजी कल्चर सियासत ऐं उनजी पंहिंजी हिकिड़ी हिस्ट्री आहे, तारीख़ आहे। सदियुनि खां ज़मीन जे मथां बलोच वेठा आहिनि, सदियुनि खां विरहनि खां। ईअं सिंधी विरहनि खां वेठो, ईअं पश्तून, ईअं सिराकी। तव्हां जॾहिं हुनजी तारीख़ खे ई मसक़ कयो था, हुनजी तशख़ुस खे ई मसक़ करण जे लाइ लॻा पिया हो, तव्हां हुनजी इन हक़ीक़त खे तस्लीम करण जे लाइ बि तयारु न आहियो त पाकिस्तान हिकिड़ो असील क़ौमी रियासत आहे ऐं इहे क़ौमी ॿोलियूं आहिनि। इहे जेके सिंधी, बलोची, सिराकी, पश्तो, पंजाबी क़ौमी ॿोलियूं आहिनि। जॾहिं तव्हां इन ॻाल्हि खे क़बूल करण जे लाइ तयारु न आहियो त मुंहिंजो मतिलबु इहो थियो उहो माइंड सेट जेको 70 तक ग़ालिब हो, उहो माइंड सेट जेको हले थो। इन करे असांजे लाइ ॿियो को रस्तो न सवाइ इन खे असां इन कॉन्स्टिट्यूशन खे कंहिं सूरत में बि असां जेको आहे इन्हनि खे हिनजो दस्तख़त न कयूं। जो असां जॾहिं कॉन्स्टिट्यूशन हूंदो आहे रज़ाकार ऐं तमामु इकाइयूं उन में पंहिंजो रोल अदा कनि सी, सभिनि जो रोल हुजे न। ऐं विफ़ाक़ जो तसवुर इहो आहे, विफ़ाक़ जो तसवुर आहे जेके इकाइयूं विफ़ाक़ में आहिनि या विफ़ाक़ ठाहिनि था उनजी से उन में हुजे न बलूचिस्तान जो से आहे, न सिंध जो से आहे, न ख़ैबर पख्तूनख्वा जो से आहे, न सिराकी से आहे। असां बड़ी हरू दस्तख़त कयूं कहिड़ी हैसियत सां? असां पंहिंजे अवाम जा हक़ीक़ी नुमाइंदा आहियूं। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरीं दफ़ा जेको आहे 1 मैन 1 वोट जो जेको इलेक्शन थियो आहे उनखे आज़ादु शफ़ाफ़ गैर जानबदार चवंदा आहिनि। ॿिया गैर जानबदार ऐं असां पार सभु जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि ऐं ॾिसो सभिनी खे सभिनी क़बूल कयो आहे, सभिनी इहो चयो आहे कि भई हे इन इलेक्शन में उहो यानी आज़ादु शफ़ाफ़ गैर जानबदार, हर आज़ादु शफ़ाफ़ गैर जानबदार इलेक्शन जे नतीजे में जेके क़ुवतूं आहिनि तव्हां ॾिसो न हुननि हिकिड़ो अवाम ते हिकिड़ो तारीख़ी फ़ैसिलो कयो। बंगाल में कॉम्प्रेस क़ुवतूं ॾिसो साईं 6 निकाती प्रोग्राम जो बुनियाद मथां, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में पंहिंजो कॉम्प्रेस क़ुवत नेट वॾो विक्ट्री सां आयो, हिन में पंहिंजी अक्सरियत ठाहिण में कामयाबु हो। ऐं सिंध ऐं पंजाब में पीस पार्टी, क्योंकि पीस पार्टी जो बेस सिंध हो, हिते सिंधी हवाले सां बि मुंहिंजी क़यादत सिंध में हुयो पीपल्स पार्टी जी। ऐं ॿियो वरी उन्हनि नारो बि वॾो हयो त भई असां रोटी कपिड़ा मकान ऐं अहिड़े तरीक़े सां उन्हनि जेको आहे पहिरियां जेको बि इहो हक़ीक़त आहे पंहिंजी जाइ ते कि 70 जे इलेक्शन में ॾिसो न अवाम जंहिं शौक़ जो मुज़ाहिरो कयो आहे, वाक़ई अगरि आज़ादु शफ़ाफ़ इंतिख़ाब जे ज़रिए तव्हां ॾिसो प्रोग्राम जो मथां माण्हू आहिनि, प्रोग्राम जे हवाले सां माण्हू वोट कई आहे त वॾी ॻाल्हि हुई। हाणे अहिड़ी असेंबली में जो असां वञी दस्तख़तूं कयूं ऐं उहे बि कॉलोनाइज़ेशन खे, कॉलोनियल निज़ाम खे तक़वीत ॾियण में असां बि शरीक थियूं, त असांखे बि त अवां पुछे की बाबा तव्हां कहिड़ी तव्हांजो प्रोग्राम हो,
तव्हां कहिड़े प्रोग्राम सां वियो और हुते वञी तव्हां छा कई आहे। डॉक्टर इन करे असां हुते बि पंहिंजो नुक़्तो नज़र रखियोसीं पंहिंजी, पर असांखे त क्योंकि असां हुया ई थोरी तादाद में, असां त इन हद तक चयोसीं कि भाई इहो जेको सेनेट आहे, सेनेट खे तव्हां हाउस ऑफ नेशनलिटीज़ चओ, ऐं इहो जेको आहे क़ौमी ॿोलियुनि खे तव्हां जेको जाइ ॾियो, ऐं वरी हद तक बि चयोसीं कि महकूम क़ौमुनि खे इहो इख़्तियार हुजे कि उहे पंहिंजो फ़ैसिले जो जेको फ़ैसिलो पंहिंजे लाइ बहितर सम्झो करण जो उन्हनि खे मुकमिल इख़्तियार हुजे। ऐं वसाइल जे मथां ग़ैर उन ज़माने में सोशलिज़म जो वॾो चर्चो त तरक़ी का ग़ैर सरमाएदार रास्ता, उन ज़माने इहो हिकिड़ो जेको बैकवर्ड सोसाइटीज़ हुया जीअं असांजो हुयो, यानी पोयर सोसाइटीज़ जीअं असांजो बलूचिस्तान जो सोसाइटी हो, उन में तरक़ी का ग़ैर सरमाएदार रास्ता। ज़ाहिर असांजी चूंकि तादाद जी हुई थोरी हुई ऐं हुननि असांजे ॻाल्हियुनि खे कंहिं अहमियत ॾिनो हेतिरे तक जो असां त चयोसीं भई जमहूरी ग़ैर फ़िरकावारियत वारो हिसाब हुजे, यानी जंहिंखे सादा ज़ुबान में ग़ैर फ़िरकावारी बि चवंदा आहियूं ऐं सेकुलर बि चवंदा आहियूं। त उन सभु ॻाल्हियूं असांजी त को ॻाल्हि हुते हुयो ई न, जिन करे असां परे थी वेठासीं त बाबा असां सिग्नेटरी न थींदासीं। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढड़े वक़्फ़े जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। डॉक्टर साहब, हिन वक़्तु पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी बि बलूचिस्तान में हुकूमत में शामिल आहे, नेशनल पार्टी सां इतिहादी आहे। जॾहिं त पश्तूनख्वा जो जेकॾहिं माज़ी ॾिसूं था त उन्हनि जी जेको सियासी बेस आहे उहो तक़रीबन एंटी बलोच सियासत उन्हनि जी आहे। हाणे हिन वक़्तु उहे ॿई गॾु आहिनि, इनखे तव्हां छा था सम्झो त इहो बलूचिस्तान जी फेवर में वञे थो या इहो गिरोही मुफ़ादन लाइ कयो वियो? साईं, मां तव्हांखे हिन वक़्तु जेको बि सेटअप आहे उहो सॼो सेटअप जेको आहे, जेके असल हुकुमरान इस्लामाबाद वेठल सभु उन्ही जे हक़ में वञे थो, उन्ही जे मफ़ाद में वञे थो। मां अॻे जीअं अर्ज़ु कयुसि, हे उन्हनि जी ताबे में कमु कनि था, चाहे कहिड़ी बि पोजीशन गवर्नमेंट आहे। तव्हां ॾिसो न, हिन जो सभु जो अरेंजमेंट जेको आहे, मां तव्हांखे अॻे अर्ज़ु कयुसि त जॾहिं हिननि तव्हां सिर्फ़ु बलूचिस्तान में न, तव्हां ॾिसो पार्लियामेंट में हिन जेको आहे 21वीं तरमीम चवंदा आहिनि, 21वीं तरमीम में तव्हां ॾिसो पार्लियामेंट में हिननि खे इख़्तियार ॾेई छॾियो, तव्हां ॾिसो सॼो इख़्तियार ॾेई छॾियो। हाणे ॾिसो न, हाणे यानी हिकिड़ो 21वीं तरमीम जे हवाले सां उन्हनि हिकिड़ो मुतवाज़ी अदालत ठाहे छॾियो ऐं उन्हनि जी सभु कुझु सहारा बि थिए थो, उनजी सभु कुझु करनि बि था त बाबा हे हिन सां जेको आहे असां जेको आहे कंट्रोल बि कंदासीं। ऐं वरी हिन जे नाले सां नेशनल एक्शन प्लान ठाहे थो वञे। नेशनल एक्शन प्लान में बि ख़बर त उन्हनि, यानी मां सादा ज़ुबान में तव्हां चओ न इन तरमीम ऐं नेशनल एक्शन प्लान जा तव्हांजी सभु ग़ैर एलानी आहे जेको मसइलाही निज़ाम आहे, हिननि क़बूल कई आहे, मतिलबु सॼे जाचे काथे सॼे लेवल ते, सिंध में, बलूचिस्तान में, जाचे काथे मुंहिंजी नज़र में ख़ैबर पख्तूनख्वा में। हाणे हिकदमि तव्हां अंदाज़ो हणी सघो था त हिननि जे हिन अमल खां जमहूरी जेको जदोजहद उहो काफ़ी कमज़ोर थियो। जमहूरी जदोजहद जे एतिरो वॾो धचको जो हिन दौर में आयो आहे, मुंहिंजी नज़र में कॾहिं न आयो आहे। यानी मतिलबु हाणे पार्टियूं, जमायतूं, असैम्बलियूं, या क़ौमी असैम्बली हुजे, सेनेट हुजे, सूबाई असैम्बलियूं सभु रहना आहिनि। जीअं असां अॻे चवंदा भई रबर स्टैम्प हाणे उहे आहिनि। तव्हां अंदाज़ो कयो हिन हद तक हुयो जो बलूचिस्तान असैम्बली करारदाद पास कयो ग़ैर जमहूरी क़ुवतनि जे हक़ में, हिन खां वधीक बि छा। हाणे जातिकारी सिलसिलो हले थो भई सभु नंबर। हाणे हिन वक़्तु जहिड़ी हिकिड़ो रेस आहे, हिकिड़ो दौरु आहे, त भई कीअं असां ग़ैर जमहूरी क़ुवतनि खे ख़ुशि कयूं, कीअं असांखे ग़ैर जमहूरी हुकुमरान क़ुवत जेको आहे उन जी असांखे आशीर्वाद हुजे। एतिरो पोइ इन में तव्हां पाण अंदाज़ो हणी सघो था त असां कंहिंजी ख़िदमत कयूं था, पंहिंजे धरती आवाम जी या उन क़ुवतनि जी जेके असांखे तबाह बर्बाद करण जे कट लॻा पिया आहिनि, जेके असांजी बलूच क़ौमी तशख़ुस खे या सिंधी क़ौमी तशख़ुस खे बर्बाद करण जे लाइ लॻा पिया आहिनि, या जेके
जिन जी नज़रूं कब्ज़ागिरी वारी पॉलिसियूं आहिनि, असांजा वसाइल, असांजी धरती। हाणे ॾिसो न साईं, मां तव्हांखे फ्रेंक चवां थो, अंदाज़ ज़ुल्म आहे। हाणे इहो बि इन्हनि खे नथो नज़र अचे त बाबा इहो जेको चीन और खां वठी जेको इक़्तिसादी रूट आहे, चीन खां या काश्मीर खां वठी पंहिंजो बादल तक, इहो 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 इन रूट जे हवाले सां चवंदा आहिनि तरक़ी होगा, बाबा तरक़ी कंहिंजी हूंदी? तरक़ी अगरि ईंदड़ वारनि जी जेके उहे ईंदा, कब्ज़ो कंदा धरती जे मथां, ऐं सभु शइ असांखो खसंदा, ज़मीन बि वसाइल बि। अॻे संदक प्रोजेक्ट खसे विया, असां वेठा आहियूं ईअं। हाणे रिकॉर्ड जे मथां हुननि जे नज़रूं आहिनि, गैस असांखो खसे वियो, असां कोई। हा ॿिया त छॾियो साईं, हे चवंदा आहिनि असां 18वीं तरमीम में वॾो साईं असां हासिलु, भई छा हासिलु कयो? हाणे इहो ॾिसो न, 18वीं तरमीम जे हवाले सां रिकोडेक वग़ैरह सां त हुनजो को वास्तो न आहे, कोयला जे खाण सां को वास्तो न आहे, क्रोमाइट बैराइट इन सां हुनजो को वास्तो न आहे। बकौल हुनजो त भई असां सिर्फ़ु 50% वो बि गैस और तेल में, पर उन में बि कोई इनखे खंघे ई नथो, इनखां को पुछे ई नथो। यानी हीअं बि तव्हां ॾिसो न, जॾहिं तव्हां ख़ुशामदी बणिजी वेंदासीं, जॾहिं तव्हां पंहिंजे धरती जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु कमु कंदो, जॾहिं तव्हां पंहिंजे क़ौमी तशख़ुस जे ख़िलाफ़ु कमु कंदो, जॾहिं तव्हां इन जो वॾो चर्चो कंदे भई अरे हमें क्या मिला, अगर रूट आ गए काश्मीर से फलाने से, यहाँ तक बलोच को क्या मिला? बलोच की तो धरती भी उसे इस बहाने से छीन जाएगी, जैसे सिंध के साथ हुआ। ये सिंध साथ हुआ। हाँ ॾिसो कराची आबाद जो, कराची मल्टी स्टोरी दुनिया जो हाई राइज बिल्डिंग्स, ॿिया सनत तरक्की सिंधी किथे आहे? सिंधी से मज़लूम को मज़लूम तरीन, और उहो ई ताक़ी असां सां कंदा। हिते बि इक़्तिसादी रूट आहे, फलानो आहे, ग्वादर डेवलप थी वियो, सॼो साहिल डेवलप थी वियो। बाबा अगरि तव्हांजे लाइ ईंदड़ हिन जो को हक़ न आहे, और हे वक़्त न आहे, हिते ज़ालिमी जो हद आहे न, ज़ुल्म जो इंतिहा आहे, बर्बीअत जो इंतिहा आहे, लूट मार जो इंतिहा आहे, खसण जो बि हद आहे। वसाइल बि वञनि, धरती बि वञे, ऐं क़ौमी तशख़ुस जेको बलोच क़ौमी तशख़ुस, हे काश्मीर रूट ज़रिए उहो बि असांखो हलियो वञे, पोइ रहियो छा? पोइ त असांजी हैसियत हिन तरक़ी जे बहाने सां जेको चर्चो हले, जंहिंमें असांजा दोस्त वेठा आहिनि हुकूमत में, चवंदा आहिनि असां हुकूमत में छा दफ़ा कनि था। ॾिसो पोइ हिन जो मतिलबु इहो थियो त असांजा जेके दावेदार आहिनि कॉम्प्रेस हुकूमत में, पोइ हे बि उन निज़ाम खे मज़बूत था कनि न, उन माइंड सेट खे मज़बूत था कनि, उन कॉलोनाइज़ेशन निज़ाम खे ताक़तवर ठाहिनि था। हाणे कच्छी कैनाल ईंदो, उहो हिकिड़ो ॿियो वरी मसइलो। हाणे कच्छी कैनाल जे हवाले सां बि असां सां अॻे बि इहो ताज़ी थियो, बटवीटर में बि धारिया आया, जॾहिं पंजाब माण्हू आया, हाणे साहिल जो मथां पंजाब कराची, त मतिलबु इहो थियो असां ते असांजी हैसियत छा हुई? असांखे इन जेको बि तरक़ी ऐं डेवलपमेंट जे नाले सां सभु कुझु जेको थियो आहे, इहे असांखे बर्बादी जो आहे। अॼु असां अक़लियत में पइजी वेंदासीं, न असांजी क़ौमी तशख़ुस रहंदी, बलोच क़ौमी तशख़ुस। अगरि असां मुज़ाहमत न कईसीं, जमहूरी जदोजहद न कईसीं, जमहूरी अंदाज़ सां हिन जेको नापाक अज़ाम आहिनि, अवामी ताक़त, असां अगरि उनखे चैलेंज न कयोसीं, या उनजो जीअं असांजे माज़ी ॾिसो न, माज़ी असांजी इहो रहियो आहे 1948 खां वठी त असां हिन कॉलोनाइज़ेशन निज़ाम जे, हिन कब्ज़ागिरी जे निज़ाम जे ख़िलाफ़ु रहिया आहियूं। 48 में जदोजहद रियासती ताक़त जो भरपूर मुज़ाहमत थियो, 1958 में रियासती ताक़त जी मुज़ाहमत कई वई, 62 में, 74 में, हाणे 17 दिसंबर 2005 में। हाणे ईअं असांखे वाइदो हे जेके असां पंहिंजी जदोजहद खे मज़बूत कयूं, ताक़तवर कयूं, या असां जेके असांजा मुख़ालिफ़ धुर आहिनि, जेके असांखे तबाह बर्बाद करण जे लाइ, जेके असांजी धरती मथां कब्ज़ा कनि, असां उन्हनि खे मज़बूत कयूं। इहो कहिड़ो हिकिड़ो यानी केतिरो यानी तव्हां हिनखे बलूचिस्तान दुश्मन चओ, दुश्मन नालो ॾियो, कहिड़ी बि नालो ॾियो, हिकिड़ो हक़ीक़त आहे। हे जेको रोल आहे हिनखे तारीख़ कॾहिं बि माफ़ न कंदो। जेकी बि क़ुवतूं इन वक़्तु हुकूमत सां आहिनि या इस्लामाबाद सां वाबस्ता आहिनि, आरज़ी इक़्तिदार, आरज़ी जेको आहे इहो शोशा आहे, जेको नालो आहे साईं, हे फलानो आहे, वज़ीर आहे, गज़ीर आहे, इहे त टेम्परेरी मज़लूम क़ौमुनि जे इतिहाद को जी हिन वक़्तु ज़रूरत आहे या न? जीअं माज़ीअ में बि वॾा वॾा इतिहाद ठहंदा रहिया आहिनि, पूनम या इन हवाले सां अहिड़ा इतिहाद ठहंदा रहिया आहिनि, वरी ढहंदा बि रहिया आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे इहा ज़रूरत महसूसु थिए थी त जेके मज़लूम क़ौमूं आहिनि, उन्हनि जे जेके अॻुवान आहिनि या कॉम्प्रेस जेके आहिनि, उन्हनि में हिकिड़ो मज़बूत अहिड़ो इतिहाद ठहे? मां सम्झां जेतिरो वधीक महकूम क़ौमुनि खे जोड़ण जो, हुनखे गॾु करण जो, हुनजी जदोजहद खे
मज़बूत कंदो, हुनजी जज़्बे खे यकजा कंदो। अॼु हिन वक़्तु ज़रूरत आहे, माज़ी में ईअं न थियो आहे। अहिड़ो हिकिड़ो मां तव्हांखे चवंदो आहियां हिकिड़ो जेको सिलसिलो हले थो मज़लूम क़ौमुनि सां माक़ूम क़ौमुनि सां, हीअ मां तव्हांखे मुख़्तसर टाइम तव्हां वटि थोरो हूंदो आहे, मां त हिकिड़ो चंद अल्फाज़ में चंद ख़ाको जेको असां हिन जे इहे जेके चैलेंज हाणे जे सिंध में सिंधी क़ौम बि ॾिसो, इहे ॿ क़ौमूं मुश्किलात में आहिनि, सिंधी ऐं बलूच। ख़ासि तौरु हिन जो वसाइल बि सभ खां वधीक हिन वटि आहिनि, साहिल बि हिन वटि आहे। हाणे इन जे लाइ ॿियो रस्तो ई न, पंहिंजी सर्वाइवल जे लाइ, पंहिंजे वजूद खे बरक़रार करण जे लाइ, पंहिंजे वसाइल हाकिमियत हुअण जे लाइ मुतहिद थियनि। ऐं माक़ूम क़ौम सिंधी बलोच पश्तून ऐं सिराकी, इहे मां सम्झा वक़्तु जी अहम ज़रूरत आहे कि इन क़ुवतुनि खे तमामु सियासी कारकुन जंहिंमें वतन दोस्ती जो जज़्बो आहे, पंहिंजी धरती सां, पंहिंजी क़ौमी ॿोलियुनि सां, बलोची सिंधी पश्तो सिराकी सां मुहबत कंदा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे जो, ऐं उन्हनि खे वरी जेकी जमहूरी क़ुवत, हक़ीक़ी जमहूरी, हे नाले वारा जमहूरियत न, नाले वारा क़ौम परस्त, नाले वारो जमहूरियत, इहो बर्बादी जो रस्तो आहे, इहो हिकिड़ो ठगी आहे। इन ठगी खां निकिरणु खपे, हक़ीक़त पसंदि थियूं। ऐं मुंहिंजी नज़र में अॼु बि अगरि माक़ूम क़ौमूं मिली करे जज़्बे करे मज़बूती सां बीहनि ऐं हिक ॿिए खे कुल्हो ॾियनि, जीअं माण्हू चवंदा आहिनि न, दामे दर में सुखने हर लिहाज़ सां बाबा हिक ॿिए सां बीठा हुजनि, त पोइ हिननि खे ज़रूरत न थींदो। पोइ इहे जेको कॉलोनियल जो निज़ाम आहे, या इहो जेको 65-66 साल को जेको माइंड सेट आहे हुकुमरान क़ुवत जो, गैर जमहूरी हुकुमरान क़ुवत, ऐं हुन सां साथ ॾींदड़ जेको माइंड सेट आहे, इहो चेंज थींदो, मजबूर थींदा। ॿियो को रस्तो न आहे असां मज़लूम माक़ूम क़ौमुनि जे लाइ ऐं ग़ुलाम क़ौमुनि जे लाइ आका और ग़ुलाम जे रिश्ते खे चैलेंज करण जे अलावा ॿियो को रस्तो न आहे। हाकिम माक़ूम जे रिश्ते खे चैलेंज कयूं ऐं जमहूरी अंदाज़ सां चैलेंज कयूं। उहे जेके हुन पंहिंजा जेकी बि असांखे चवंदा आहिनि स्पेस मिलियल आहे, बाक़ी ठीकु आहे महदूद स्पेस आहे, पर इहो स्पेस में बि अगरि असां हिमत कयूं, अॼु जज़्बो आहे नौजवाननि में, जज़्बो आहे बलूचिस्तान में, वॾो जज़्बो आहे। 4800 नौजवान हज़ारनि तादाद में लापता आहिनि, पर बि परवाह न आहे, ऐं टार्चर सेलनि में पिया आहिनि, परवाह न आहे, लाशूं मिलनि था, परवाह न आहे, अंधी ताक़त रियासत इस्तेमालु थो करे, परवाह न आहे। ईअं सिंध में हिकिड़ो क़ौमी जज़्बो आहे, नौजवान वॾो ॿार आहे। इहे जेके रवायती पार्टियूं आहिनि, रवायती जेको सियासत हले थो, इहो कॉलोनाइज़ेशन निज़ाम खे, कॉलोनियल निज़ाम खे, नौवादियाती निज़ाम खे मज़बूत करण जो, कॉलोनाइज़ेशन खे मज़बूत करण जो जेको निज़ाम 67 साल खां हले थो, उन जे ख़िलाफ़ु नौजवाननि में वॾो जज़्बो आहे, अवाम में जज़्बो आहे, दानिशवरनि में जज़्बो आहे। हाणे 21वीं सदी आहे, दुनिया बाशऊर आहे, असांखे बि शऊर करणु खपे। अहिड़ो निज़ाम हुजे, अहिड़ो विफ़ाक़ हुजे जंहिंमें नओं सोशल कंट्रेक्ट हुजे, जंहिंमें क़ौमूं पंहिंजी धरती जा वारिस हुजनि, पंहिंजे वसाइल जा वारिस हुजनि, पंहिंजी हाकिमियत जा वारिस हुजनि, पंहिंजे इख़्तियार जा वारिस हुजनि, पंहिंजी क़ौमी ॿोलियुनि हुनजा, ऐं उनखे इहो पंहिंजी तारीख़ जे मथां, पंहिंजी सिंधी जी पंहिंजी तारीख़ आहे, बलूच जी पंहिंजी तारीख़ जे मथां उन्हनि खे फ़ख़्रु हुजे, उहो उन सूरत में ईंदो त पंहिंजी क़ुवत ठाहे। हाणे हिकिड़ो वॾो चैलेंज आहे इहे जेको मौजूदु आहे, जेको सूरत हाल जंहिंमें तव्हां सां ॻाल्हायूं था, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे मुंहिंजी नज़र में। अवाम ऐं धरती सां प्यारु कंदड़ ऐं पंहिंजी धरती सां वफ़ा कंदड़ क़ुवतुनि जे लाइ जेके हक़ीक़ी क़ौम परस्त आहिनि, उन्हनि खे गॾाइण जी ज़रूरत आहे। ऐं मां हैसियत हिकिड़ो अदल सियासी कारकुन हिन में पंहिंजो भरपूर रोल अदा कंदुसि, पंहिंजो किरदारु अदा कंदुसि, ऐं पंहिंजे क़ौम परस्त क़ुवतुनि खे जेको आहे सिंधी बलूच पछतो ऐं सिराकी गॾाइण जी भरपूर कोशिशि कंदासीं। ऐं इन सां गॾु जमहूरी क़ुवतुनि खे बि चवंदासीं त बाबा हक़ीक़ी हाकिमियत जेको आहे उहो अवाम जो आहे, सावरन अवाम थींदो त तॾहिं मसइला हल आहिनि। जेतिरे तक गैर जमहूरी क़ुवतूं बराह रास्त या बिल वास्ता हुकुमरान रहंदा, पंहिंजी अजारादारी क़ाइमु रखंदा, पंहिंजी कब्ज़ागिरी जी पॉलिसी, वसाइल इख़्तियारात हाकिमियत उहे पंहिंजा अजारादारी रखंदा, ओतिरे तक असां पंहिंजी तशख़ुस खां बि असांजी वजूद ऐं तशख़ुस बि बर्बादु थींदो। इन करे हे तारीख़ जी ज़िमेवारी आहे, तारीख़ असांजो मथां इहो ज़िमेवारी ॾिनो आहे त असां इन्हनि खे निभायूं ऐं बेलोस अवाम सां मुहबत करण क़ुवतूं पंहिंजी धरती सां बलूच सिंधी पश्तून सिराकी गॾिजी जदोजहद कयूं, ताकी इहे ईंदड़ वक़्त में जेके साज़िशूं थियनि था असांजी क़ौमी ॿोलियुनि जे ख़िलाफ़ु, वजूद जे ख़िलाफ़ु, तशख़ुस जे ख़िलाफ़ु, चाहे बलूच तशख़ुस आहे चाहे सिंधी तशख़ुस आहे, इन चैलेंजिस खे गॾिजी मुतहिद थी करे मुक़ाबिलो करे सघूं था ऐं हुनखे रोके सघूं था। हुनजो जेको पेशकदमी आहे उनखे असां
रोके सघूं था ऐं उन खे तब्दील करे सघूं था। इन माइंड सेट खे अवामी ताक़त सां, महकूम क़ौम जी गॾियल ताक़त सां इन माइंड सेट खे जेको असांजे बर्बादी जे कढ आहे उनखे असां तब्दील करणु, अवामी ताक़त सां तब्दील करे सघूं। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम कोयटा टाइम में शिरकत कई। नाज़रीन, इन ते असांजे प्रोग्राम कोयटा टाइम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।